अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हो HR JDO न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ खबर शामिल कयूं था। जावेद रिंदजी नावली मंशहर में गौसे आज़म शेख अब्दुल कादिर जिलानी जे शान में 11 जो जलसो थी गुज़रियो। वॾे अंग में अक़ीदतमंदन जी शिरकत। ख़बर मूजिब नावली मंशहर में अहले सुन्नत जमात तरफ़ां हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन अतारी जे निगरानी में बसिलसिला 11 शरीफ़ जो जलसो थियो, जंहिं में इलाइक़े जे मशहूर नात ख़ान वज़ीर रिंद रजब रिंद अब्दुल वहीद ख़ासकेली ऐं ॿियनि नात पढ़ी आका सरवर दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरबार में नज़राना अक़ीदत पेश कयो। जलसे के खिताब कंदे मौलाना मोहम्मद बख्श बाट चयो त रब करीम जा लख एहसान आहिनि जो असां सभिनी खे हिकु अहिड़ो कामिल अकमल गौसे आज़म शेख अब्दुल कादिर जिलानी अता फरमायो आहे जो न रुॻो अहले सुन्नत जमात पर दुनिया जे तख़्ते जा गौसे आज़म आहिनि। गौसे आज़म शेख अब्दुल कादिर जिलानी जा माण्हू त मुरीद आहिनि, पर जिन जानवर संदन मुरीद आहिनि। अॼु संदन इस्म मुबारक जे सदके जंगल में नांग पकड़िया वेंदा आहिनि। जॾहिं त गुलाम मुस्तफ़ा रिंद ऐं गुलाम मुर्तज़ा रिंद तरफ़ां लंगर तक़सीम कयो, जॾहिं शेल पंप ते मरहूम हाजी मीर रिंद जी साहिबज़ादनि लंगर जो एहतमाम कयो। जॾहिं त शेल पंप ते मरहूम हाजी मीर रिंद जे साहिबज़ादनि लंगर जो एहतमाम पिणु कयो। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।